प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। जानवरनि बाबति सवालनि जो मुक़ाबिलो। असां जानवरनि बाबति ॼाणण वञी रहिया आहियूं। छा तव्हां असां सां गॾु हलंदा? असां सैर ते वेंदासीं ऐं बाइबल मां मशहूर जानवरनि बाबति ॼाणींदासीं। उन्हनि मां कुझु वाक़ई दिलकश आहिनि। उन्हनि मां कुझु खे तव्हां ज़रूरु ॼाणींदा हूंदा। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां मूंखे उन्हनि जानवरनि जा नाला लिखी मोकिले सघो था ऐं ॿुधाए सघो था। सभ खां पहिरीं असां मिस्र में वेंदासीं। सिज आसमान मां तमामु तेज़ गर्मी सां चमके थो। 400 सालनि ताईं इसराइली उते गुलाम हुआ। हुननि खुदा खां दुआ कई त हू उन्हनि खे बचाए। खुदा हुननि जी फरियादनि खे ॿुधो, पर फ़िरौन उन्हनि खे छॾण लाइ तयारु न हो। सज़ा तौर खुदा जानवरनि खे मिस्र में दाख़िल थियण न ॾिनो। उन्हनि सॼे इलाइक़े खे ढके छॾियो। बिल्कुलु उहे घरनि ऐं बिस्तर में घिड़ी विया। उहे कहिड़ा जानवर हुआ? तमामु घणा मील हलण खां पोइ हुन खे हिकु दरिया नज़र आयो। खुदा जो पैगाम आणण वारो एलिया उते कलाकनि ताईं वेठो हो। पखियुनि हुन लाइ नाश्तो ऐं शाम जो खाधो आंदो। कहिड़े क़िस्म जो पखी? हवाई डाक ज़रिए हुन लाइ मानी ऐं गोश्त आणींदो हो। मूंखे बिलाम जो ख़्यालु अचे थो। हुन पंहिंजी ज़िंदगी खुदा जे बग़ैर गुज़ारी। पोइ इहो जानवर जिते हू सवार हो हुन खे ज़बान मिली वई ऐं हुन इंसान जी आवाज़ में हुन सां ॻाल्हि कई। ही कहिड़े क़िस्म जो जानवर हो? तव्हां ज़रूरु अरारत जे जबल बाबति ॼाणींदा हूंदा। हुन जबल ते अज़ीम ॿोड़ खां पोइ नूह जी ॿेड़ी बीह रही हुई। कहिड़ो पखी पंहिंजे चूंब सां साई टारी खणी नूह वटि वापसि आयो? जेका इहा ख़ुशख़बरी हुई त ज़मीन तां पाणी लही चुको आहे। हाणे असां बाबल ॾांहुं हलूं था। दानियल खे हिते कैद करे आंदो वियो हो। हू मूं वांगुरु आहे। हू ॾींहं में 3 भेरा दुआ कंदो आहे। ऐं इहा ई ॻाल्हि हुई जंहिंजे करे हुन खे जानवरनि जी खुराक थियणो पियो। कहिड़े शिकारी जानवर जी ज़बान खुदा बंदि करे छॾी हुई त जीअं हू दानियल खे खाई न सघे। छा तव्हां ॼाणो था त बाइबल कहिड़े जानवर खे माकर सॾींदी आहे? नांग। शैतान हुन खे इस्तेमालु कयो त जीअं ई सभ खां शुरू वारनि माण्हुनि खे आज़माइश में किराए ऐं हू खुदा जी नाफ़रमानी कनि। जेकॾहिं इएं न थियो हुजे हा त हर को खुदा जे वेझो हुजे हा। पर उन जे बदिरां असां मां हर हिकु कुदरती तौर खुदा खां जुदा आहे। उन करे यसु असां खे उन जानवर सां भेटाए थो जंहिंखे पंहिंजी का बि समझ न आहे ऐं आसानी सां भटकी वञे थो। ही कहिड़े क़िस्म जो जानवर आहे? यसु सुठो दराड़ आहे। हू माण्हुनि खे नाले सां सॾे थो छो त हू उन्हनि सां प्यार करे थो। छा तव्हां उन्हनि मां घटि में घटि 4 जानवरनि जा नाला सुञाणी विया आहियो? मूंखे ख़ुशी थींदी जेकॾहिं तव्हां मूंखे पंहिंजा जवाब लिखी ख़त ज़रिए मोकिलींदा। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।